ॿ किलो वाङण, अधु किलो ॾही, अधु किलो जेको आयो टमाटा, अधु किलो भिंडियूं, 4 किलो मुर्गी, वरी पा गिदामड़ी। जे ॾही आहे त पोइ गिदामड़ी छो आहे, जे गिदामड़ी आहे त पोइ टमाटा छो आहिनि। मिड़ई मथो त ख़राबु थियो। असांखे छा आहे, पैसा हुननि जा, असांखे रुॻो वठिणो आहे। ज़ोर मूं हली वठूं था, अलाह करे यादि अचे इहे सभु भाॼियूं। ॿ किलो वाङण, 3 किलो बटाला, किलो बसर, अधु किलो टमाटा, भिंडियूं, 4 किलो कुतो, 3 किलो मुर्गी। अदा भाउ, अॻे चकर बि मूंखां सौदो विसरी वियो, तुंहिंजे करे चाचे मूंखे ॾाढा पाठा आया। भाउ थो ॿुधाए, मूंखे रस्तो जे तमामु माए नीश सुभाणे असगर कासाई खां हेतिरा छीछड़ा आणे ॾींदुसि, मूंखे न खा। भला पेवर गोश्त आणे ॾींदुसि। छोरी वरी किरड़ी ॾिठई छा का? मरियास ॿाहिरि हिकिड़ो कुतो, हिते 3 ॼणा। तूं छोरी ही किथां आयो आहे? मथा छित भॼी किरियो आहे मारियो। रमो ही सभु छा आहे? अदा कुतो मुंहिंजे पोयां पियो हो। कुतो पोयां पियो ऐं तूं हिते? अॼु तूं कोन बचंदे। हिन थलथल जी जाइ ते तोखे घोटींदासीं। अरे न वञेव चालू।
त हिते पर वयो काॾे आधा हिते ई हूंदो किथां हूंदो परे 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 इधर शाक में घोटा का परे